बरसात में गाड़ियूं चवनि थियूं न हलनी में, न हलनी में, अॼु मूंखे बुखार आहे न हलनी में। माण्हुनि जी गाॾियूं चालू ई नथियूं थियनि। हर चौंक ते 4 माण्हू पंहिंजी गाॾीअ खे किकूं था हणनि, घर घर। माण्हू पंहिंजी गाॾीअ खे हल न यार, हा पाण कोट पाए हल, मां सॼो रस्तो हाली थींदी हलां, न हलनी में जेको खपई कर। जेसि ताईं बरसाति न पई पए न सभु माण्हू, पए किथे थी बरसाति, गर्मी लॻी पई आहे एॾी, मज़ो थोड़ी आहे, फेल आहे, सीज़न फेल आहे। जीअं बरसाति पवणु चालू थी सॼो ॾींहुं बरसाति थी पए, सॼो ॾींहुं किन कयो अथई सफ़ा, जिते किथे आले, जिते किथे आले, गप 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 गप। चङा माण्हू छटी खणी निकिरंदा न, छटीअ में मापनि नथा, हो हितां बि आला, हितां बि आला, पोयां बि आला, सिर्फ़ु मथो थो बचेनि, चाहे छटी ओतिरी आहे। ऐं जेके माण्हू कोट था पाइनि न, हुननि खां हेठां पैंट पाइणु पुॼे ई नथो, त मथां त सेफ था हुजनि, हेठां सॼो कम ई ख़राबु थो थी वञे। पोइ किथे बि वञनि था न, कोई बि वेहण लाइ चवनि थो न न न न बरसाति थी पए, बरसाति थी पए, जाम बरसाति थी पए। ऐं लेडीज़ खे न हमेशह खां ईअं लॻंदो अथव कि असां जंहिं ॾींहुं छटी खणी निकिरंदासीं न, तंहिं ॾींहुं बरसाति पवंदे ई न। असां ख़ाली छटी न खणी निकिरूं, तंहिं ॾींहुं ई बरसाति पवंदे 100%। जाम माण्हू बरसाति मां पहिरियों ई परेशान हूंदा आहिनि न, उन्हनि खे थोरो बि पाणी लॻंदो आहे न, रड़ियूं करणु चालू कंदा आहिनि, अंधो अंधो भेणा अंधो। पाण कारण वारा असांखे रस नाड़ो था सम्झनि, फ़क़ीर कार वारो फ़क़ीर, माना सम्झो था। के हिकु हथ सां छटी था पकड़नि, हिकु हथ सां गाॾी था हलाइनि, त ट्रैफिक में जीअं ई ब्रेक था हणनि, छटी सिधो अॻियां वारी आंटी जे मुंह ते। पढ़ाई मां खे छटियूं था हणो, माउ पीउ तमीज़ न सेखारी अथव न आंटी, मूंखे तमीज़ सेखारी अथऊं न, छटी खे न सेखारी अथऊं। इहे त जिते ब्रेक थी लॻे अॻियां थी वञे माण्हू। नई नई शादी थी थिए न, कपल्स हिकदमि रोमांटिक मूड में, हिते गानो था ॻाइनि, हुते वीडियो था ठाहिनि, जालू चवनि थियूं अधु छटीअ में तव्हां अचो, अधु छटीअ में मां ईंदमि। 20 सालनि खां पोइ उहो ई जालू, आड़ा मसालो, आड़ा मसालो, सॼा फिंगा मुंहिंजे मथां था उॾायो, सॼी तलवार मुंहिंजी कीचड़ कीचड़ करे छॾियव, अचण ई न खपे तव्हां सां, हलण ई न खपे काथे। जाम माण्हू पकोड़नि जा शौक़ीन आहिनि न, त उन्हनि लाइ बरसाति में पकोड़नि जो मज़ो डबल थो थी वञे। हो इंतज़ार में हूंदा आहिनि, बरसाति जीअं ई पए, कढ तई कढ तई कढ तई कढ तई कढ तई कढ, पकोड़ा ठाहे बरसाति चालू थी आहे। उन खां पोइ व्हाट्सएप ते फोटो शेयर कंदा आहिनि, हैविंग पकोड़ा विथ चांहि, ॾिसो फोटो त लॻेव भाए। उन्हनि जे घर महिमान बि ईंदो आहे न, उनखे पकड़े करे पकोड़ा खाराईंदा आहिनि, अरे खाई ॾिसो, बरसाति में पकोड़नि जो मज़ो ईंदो अथव। खाइणा पाण खे हूंदा अथनि, महिमान ॿ पकोड़ा खाईंदो, हिन बहाने हे सॼी प्लेट पूरी करे वेंदा। बरसाति में माण्हू हितां खां लोनावला था वञनि, इहो ॾिसण लाइ कि हुते बरसाति कीअं थी पए। भाई हिते छा ॾिसूं, हिते बिल्डिंगुनि मां पतरा था किरनि, 2-5 मिंट में मौत अॻियां पोयां थी घुमे असांजे। मुंहिंजो दोस्त हफ़्ते में 3 दफ़ो लोनावला वियो, मां चयो तूं 3 ॾींहं हफ़्ते में कॉलेज न ईंदो आहीं, लोनावला छो थो वञे? चई लोनावला में मज़ो ईंदो थी। त मां चयोमांसि भाई कंदा छा आहियो वञी? चई असां टाइगर पॉइंट ते वेंदा आहियूं, पोइ दारू पीअंदा आहियूं। मां चयोमांसि अॻियां, पोइ असां 2 कलाक वेहंदा आहियूं, पोइ वरी दारू पीअंदा आहियूं। हिते वरी बि ठीकु आहे, तव्हां जुलाई अगस्त दादर वीटी हालत ॾिसंदव न, पाणीअ में गाॾियूं हलंदी थियूं वञनि, जानवर हलंदा था वञनि, इंसान हलंदा था वञनि। माण्हू सुबुह गाॾी दादर ते थो बीहारे, राति जो वीटीअ ते थी मिलेसि। वो पुलिस में कंप्लेन तो करे, भाई गाड़ी रुकाया था, कहाँ गया, किधर रुकाया था? दादर स्टेशन पे। तो अभी वीटी पे ढूंढो। एक वीडियो आयो, माण्हू की गाड़ी धरती में लिए, वो पहुंचो चई मुझी गाड़ी काॾे वई, ज़मीन में। नसीब नाणो है तुझी गाड़ी धरती माता चुनिया ट्रैवल करण लाइ। दुकानदार माण्हू अचनि था न, 1/2 कलाक पार्किंग में तो वेस्ट थियनि शेड ॻोल्हण लाइ। मथां शेड हूंदो त सुबुह गाॾी चालू थींदी न। असांजी बिल्डिंग जी लिफ्ट नंढी आहे, न त मां पंहिंजी एक्टिवा सिधो घर खणी वेंदा। मां बरसाति में न ॿाहिरि घटि निकिरणु पसंदि कंदो आहियां। छा आहे, मुंहिंजा वार आला थींदा आहिनि न, माण्हू मूंखे आदिवासी था सम्झण लॻनि। लेडीज़ पंहिंजे ॿारनि खे थियूं, देख भूत अंकल आहे, भूत अंकल आहे। करेगा मस्ती, दे दूं भूत अंकल को।
भैया खणी वञोसि हिनखे। मां छो खणा तुंहिंजे ॿार खे? हिते मां पाण खे नथो पाले सघां, तुंहिंजा ॿार किथे पालींदुमि?